नाज़रीन, चूंडगो भरसा कोठ दो फ़कीर आरादीन में लाइव स्टॉक खाते जे डॉक्टर तरफां ग़लत वैक्सीन ॾियण सबबि 20 बकरियूं मरण करे ॻोठाणनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। उन हवाले सां सुता मंठार सेतो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां मौजूद आहियूं ॻोठ दो फ़कीर आरादीन में, जिथे भाॻियुनि जे माल में बीमारी त न आहे, पर हिते हिकिड़े डॉक्टर जी ग़लति वैक्सीन ऐं ग़लति दवा इस्तेमालु करण जे करे जेके भाॻियुनि जो आहे उहो केतिरो ई माल जेको आहे ॿाकरा पहरू आहिनि उहे मरी चुका आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं असां डॉक्टर खे चयो त असांखे दवा न पंहिंजी खपे, जेका माल खे असां वैक्सीन कयूं, जेका ताक़त रत जी जेको माना चङी बीमार माल न हुयो, उन जे लाइ डॉक्टर सिटी चूंडके में असांखे उन डॉक्टर दवा सरकारी इहा दवा पैसनि सां ॾिनाई। उन 900 बोतल या कंहिंजो 1000 वधाई, चई तव्हां हिननि खे ही माना वञी कंदो वैक्सीन कंदो त माल ठीकु ठाक तव्हांजो ख़ुशि थी वेंदो ऐं माल बीमार बि न हुयो। 60 खां 65 बकरी हुई, जंहिंखे असां अची तंहिं 5 परू 4 छॾियासीं, बाक़ी ॿियनि खे लॻी तंहिंमें तक़रीबन 20-21-22 परू मरी चुका आहिनि। साम्हूं इहे हिकिड़ा कुठा पिया आहिनि, हिकिड़ियूं कुठियूं हिकिड़ियूं राति में मरी वियूं आहिनि। ऐं इहो डॉक्टर जे ग़लति दवा ॾियण जे करे सरकारी दवाऊं जेके आहिनि पैसनि सां हलायूं था, उहे एक्सपायर आहिनि। हले बि छा आहे, वरी डॉक्टर सां राब्तो कयो, आबासी साहब चए थो मां इंगेज आहियां, बिज़ी आहियां, मूंखे टाइम न आहे। असां एक्शन खयो वञे ऐं हुनखे जेको आहे चयो आहे दादा जेके मरणियूं मरी वियूं, ॿियूं जेके बचनि थियूं उन जी महिरबानी करे अची दवा कर, उहो बि न आयो आहे। पर असां इहो चवंदासीं त ही जेके दवाऊं आहिनि ही सरकारी दवाऊं आहिनि, हिन ते स्टैम्प जेको लॻो पिया उहो सरकारी आहे। ऐं तव्हां पहिरियों उन्हनि खां पुछो डॉक्टरनि खां त ही सरकारी दवाऊं उन्हनि खे ॾियनि केरु था, जो माण्हुनि जा माल मारींदा था वतन ही डॉक्टर, हिननि खां केरु पुछण वारो आहे ई कोन। जी नाज़रीन, तव्हां जेके भाॻिया आया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हिकु अताई डॉक्टर जेको आहे उहो सरकारी दवाऊं खणी थेले में विकिरो करे ऐं असांजो जेको लखे रुपयनि जो माल आहे उहो मारे चुको आहे। हिन वक़्तु असांजो 20 परू जेके आहिनि मरी चुका आहिनि ऐं 65 परू जेको आहे उहो हिन वक़्तु घणी जेको तकलीफ़ में आहे, पर डॉक्टर केरु असांजी ॿुधे कोन थो ऐं का टीम गवर्नमेंट जी अचे नथी ऐं असांजो केतिरो ई माल मरी चुको आहे। कैमरामैन अमजद सां गॾु मंठार सां, मेहरान टीवी।